हिकु चकर बादशाह ऐं वज़ीर शिकार करियो हिकिड़े झंग मज़ा आया पे ॻाल्हियूं कचारियूं कंदा कंदा सो बादशाह जी नज़र हिकिड़ी छोकिरी ते पहुची वई। बादशाह चवणु लॻो त हिन हेड़े झंग में हीअ छोकिरी हिते छा पई करे। सो बादशाह आयो उन छोकिरीअ वटि, छोकिरीअ खे चवणु लॻो त ॾे ख़बर तूं केरु आहीं, तुंहिंजो नालो छा आहे, किथे वेठी ऐं हिन झर झंग में छा पई करीं। सो छोकिरी चवणु लॻी त बादशाह सलामत, नालो मुंहिंजो मलूक आहे ऐं आऊं फ़िलाणे हंधि वेठी आहियां, तव्हांजी बादशाही में ई वेठी आहियां ऐं आऊं आई आहियां हिन झंग में काठियूं करणु। सो हिते बादशाह चवणु लॻो त तूं औरत ज़ात थी, छोकिरीअ माई थी, हिन हेड़े ख़तरनाक झर झंग में काठियूं करणु आई ऐं तुंहिंजो को भाउ भेण या को अहिड़ो आहे कोन, को मर्द माण्हू कोन्हे जा तूं काठियूं करणु आई आहीं। त हाणे हिते मलूका चवणु लॻी त बादशाह सलामत, मुंहिंजो केर बि कोन्हे, मुंहिंजा माउ पीउ पहिरीं हुआ से बि गुज़ारे विया, न ई मुंहिंजो भाउ न कोई मुंहिंजी भेण, ऐं अकेली आहियां ऐं अकेली रहां थी। सो हाणे बादशाह खे उहा छोकिरी ॾाढी वणी वई, उहा मलूका। सो हिते बादशाह चवणु लॻो मलूका खे त ॻाल्हि ॿुध, हिकिड़ी ॻाल्हि तोखे मलूका चवां जे अगरि नाराज़ न थी। सो हिते मलूका चवणु लॻी त बादशाह सलामत, तव्हां भले चओ, आऊं नाराज़ न थींदसि, हाणे वज़ीर बि गॾु हुजे। सो बादशाह चवणु लॻो उन मलूका खे त मलूका, आऊं तोसां कंदसि शादी, तूं मूंखे ॾाढी वणे थी, जे अगरि तोखे इहा ॻाल्हि मंज़ूरु हुजे त छा तूं मूंसां शादी कंदे। सो हिते मलूका चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत, आऊं हिकु ग़रीब, तूं बादशाह माण्हू, ऐं तूं किथे थो मूंसां शादी करीं। सो हिते बादशाह चवणु लॻो त न अमीरी ऐं ग़रीबी आऊं नथो ॾिसां, आऊं तोसां शादी करणु चाहियां थो, तूं जे अगरि राज़ी हुजीं त तूं मूंसां शादी कर। सो हिते मलूका चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत, मूंखे इहा ॻाल्हि मंज़ूरु आहे, तोखे जॾहिं अमीरी ऐं ग़रीबी जो फ़र्क़ु नथो ॾिसण में अचे, तूं मूंसां शादी करणु चाहीं थो त आऊं शादी तोसां करण जे लाइ तयारु आहियां। सो हाणे नेठि बादशाह ऐं वज़ीर उन मलूका खे वरितो, सिधो आया उन महल में जिते बादशाह जो माना बादशाही हुई, महल हो, बंगलो हो। हाणे उन बादशाह जूं 2 शादियूं अॻु में, 2 राणियूं अॻु में। हाणे उन राणियुनि मज़ा बादशाह खे औलाद थींदो कोन हो ऐं बादशाह हिन मलूका छोकिरी खे वठी आयो ऐं अची राणियुनि ॿियनि सां मिलायो ऐं ॿिए ॾींहुं बादशाह जी थी वई उन मलूका सां शादी। हाणे उहा थी वई मलूका राणी, नंढी राणी। हाणे बादशाह शादी थी वई, शादी पहिरीं राति थोरो मायूस हुजे। सो हिते मलूका पुछणु लॻी बादशाह खां त बादशाह सलामत, तूं छो मायूस आहीं, तोसां ख़ैर त आहे। सो हिते बादशाह चवणु लॻो उन मलूका खे त मलूका ॻाल्हि ॿुध, मुंहिंजूं 2 शादियूं अॻु में, मुंहिंजूं 2 राणियूं अॻु में, हेसि ताईं मूंखे औलाद नाहे थियो, काफ़ी टाइम खां वठी। हाणे सोचां पियो त मूंखे तो मज़ा औलाद थींदो अलाए न। सो हिते मलूका चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत, अलाह में उमेद आहे, मूं मज़ा तोखे औलाद थींदो। सो नेठि बादशाह जे चहिरे मंझि कुझु मुर्क अची वई। सो नेठि ॿिए ॾींहुं बादशाह जेको आहे सो उन मलूका खे चवणु लॻो त मलूका, हाणे तूं पंहिंजो ख़्यालु रखजांइ, आऊं वञा थो वज़ीर सां गॾु झंग में शिकार करणु। सो नेठि बादशाह त वियो शिकार करणु झंग में वज़ीर सां गॾु। हाणे जेके 2 राणियूं हुयूं से पाण में चवणु लॻियूं त बादशाह सलामत पाण खे पुछे ई नथो, हीअ हिकिड़ी पिनड़ाई त अलाए किथां वठी आयो आहे। सो हिन जे अॻु पुठि पियो हले, हिन खे ॾाढो भाए थो ऐं पाण खे पुछे ई कोन थो। सो हाणे हुननि जी दिलि में इहा साड़ उन मलूका लाइ पैदा थी वई। सो उन मलूका ते सड़णु लॻियूं। सो नेठि ॾींहुं ब ॾींहुं वक़्तु गुज़रंदा विया। नेठि मलूका खे उमेदगारी थी। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो त मलूका खे उमेदगारी थी आहे, तमामु जल्द न्याणी या पुट जो औलाद मूंखे थींदो। सो नेठि अची साल मुकमल थियो, अची उमेदगारी मतिलबु त ॿारु ॼणण वारो थियो। बादशाह ऐं वज़ीर विया हिकु दाई खे वठी आया। सो दाई खे उहे 2 राणियूं वठी वियूं अंदरि कमरे में जिथे मलूका ॿारु थिए ॼणियो। हाणे मलूका ॿारु ॼणण जा ज़ोर लॻाइणु लॻी, मतिलबु त जीअं ॿारु थिए। सो हिते 2 राणियूं जेके हुयूं से हुयूं चालाक चालबाज़। सो अॻे मलूका ते सड़णु लॻियूं। सो उन्हनि इहो ई दिलि में सोचियो त जे अगरि सुभाणे ॿारु थींदो मलूका खे, बादशाह जो औलाद थी वेंदो, असां मज़ा औलाद आहे कोन, बादशाह असांखे अॻे ई पुछे कोन थो, अगरि जे हीअ मलूका जो औलाद थियो त बादशाह असांखे ठुप भाईंदो ई कोन। हाणे को न को बंदोबस्तु करणु खपे। हाणे बादशाह सलामत त ॿाहिरि हुजे। हाणे कमरे में
सिर्फ़ु उहा दाई ऐं उहे ॿ राणियूं ऐं ॿी मलूका हुजे। मलूका त पंहिंजे सूरनि में हुजे। हाणे ॿिनि राणियुनि छा कयो, दाई खे वठी हिकिड़े पासे वियूं ऐं चवणु लॻियूं त तूं जीअं तोखे असीं चऊं था ईअं तूं कजां, तोखे माल मिल्कियत धन दौलत एतिरियूं असीं ॾींदियूंसीं जो तूं यादि कंदे सॼी ज़िंदगी। सो दाई जे दिलि में लालच, दाई बि का वॾी हरामड़ी हुजे, धूती रन। सो दाई चवणु लॻी उन राणियुनि ॿिन्हिनि खे त भले ठीकु आहे, जीअं अवी चवंदो ईअं आउं करण जे लाइ तयारु आहियां। सो हाणे हिननि जी पाण में थी वई प्लानिंग। सो नेठि मलूका राणीअ हिकु पुट खे जनमु ॾिनो। पुट खे जनमु ॾींदे ॾींदे मलूका त थी वई बेहोश, पुट खे न ॾिठी। सो हिते दाई खणी आई उहो छोकिरो उन राणियुनि वटि। सो चवणु लॻी त मलूका राणीअ हिकु शहज़ादे पुट खे जनमु ॾिनो आहे। सो हिते वॾियुनि राणियुनि छा कयो जो हिकु भोलड़े जो बच्चो अले किथां झले आयूं। सो चवणु लॻियूं दाई खे तूं हाणे हीअं कर, हीअ वञी मलूका राणी जे पासे में रखी छॾ, बाक़ी हीअ ॿार ॾे असीं पाण हिन खे कंहिं जॻह ते रखूं था। सो राणियुनि उहो ॿार खणी मलूका राणी जो शहज़ादो पुटु खणी हिकु कमरे में रखी छॾियो ऐं भोलड़ो जेको बच्चो हो सो दाई खे ॾिनो। दाई खणी उहो बच्चो मलूका राणी जे पासे में रखियो। हाणे जॾहिं दाई ॿार ॼणाए ॿाहिरि निकिती, बादशाह चवणु लॻी त बादशाह सलामत, राणी मलूका खे त बिल्कुलु ॿार ॼायो पर इंसान न आहे, हिकु भोलड़े जो बच्चो आहे। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त बादशाह परेशान थी वियो। बादशाह चवणु लॻो दाई खे त ईअं थी नथो सघे, राणीअ भोलड़े खे कीअं जनमु ॾिनो। सो हिते दाई चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत, इहा मूंखे ख़बर न आहे पर थियो आहे हिकु भोलड़ो। सो हाणे बादशाह बि आयो मलूका राणी जे कमरे में, मलूका बि वेठी हुजे। हाणे उहो भोलड़े जो बच्चो पासे में हुजे। सो बादशाह हिते घणी मथो पिटणु लॻो ऐं चवणु लॻो त हीअ छा थी वियो। सो नेठि बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त हाणे हीअं कर, माण्हू मूं ते खिलंदा त बादशाह जे राणी खे मलूका खे हिकु भोलड़ो ॼायो आहे, बादशाह खे हिकु भोलड़ो पुटु ॼायो आहे। सो बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त हिन भोलड़े खे खणी वञी कंहिं झंग में वञी फिटो करे आ। त हिते मलूका राणी नाना करणु लॻी ऐं चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हां ईअं न करियो, हीअ मुंहिंजे पेट मञा जनमियो बच्चो आहे, सो हिन खे आऊं ईअं करणु न ॾींदसि ऐं हिन खे झंग में न उछराइजो। सो बादशाह चवणु लॻो मलूका खे त मलूका तूं ॻाल्हि खे सम्झ, सुभाणे माण्हू थू थू कंदा ऐं चवंदा त बादशाह खे हिकु भोलड़ो ॼायो आहे, इहा ॻाल्हि मूंखे वणे नथी। सो नेठि वज़ीर उन भोलड़े खे खयो ऐं खणी वियो वञी झंग में वञी फिटो करे आयो। सो हिते राणी चवणु लॻी मलूका बादशाह खे त बादशाह सलामत, मूंखे माफ़ु कजो, तोखे वॾी उमेदु हुई मूं में त को शहज़ादो पुटु थींदो, पर ख़बर न आहे अलाह खे हले छा मंज़ूर जो मूंखे भोलड़ो जो पुटु थियो, ख़बर न आहे छा मसइलो आहे। ऐं होॾां राणियूं जेके हुयूं चालबाज़, उन्हनि वटि बादशाह जो उहो असुली पुटु, उहो मलूका जो असुली पुटु उहो उते उन्हनि वटि मौजूदु हुजे। सो हाणे राणियूं दाई खे सॾु करे चवणु लॻियूं त हाणे हीअं कर, तोखे माल मिल्कियत धन दौलत असीं ॾियूं थियूं, हाणे हीअं कजि हिन ॿार खे खणी वञी कंहिं नदी नाले में लोड़े छॾिजां। सो दाई चवणु लॻी त भले ठीकु आहे। दाई हाणे उन मलूका राणी जे पुटु, उन बादशाह जे पुट खे खयो, हाणे नंढड़ो हुजे जेको ॼायो हो, हाणे हुन छा कयो कंहिं टोकरीअ में हणी ऐं मथे ते रखी ऐं दाई थी रवानी। हाणे दाई हलंदे हलंदे आई हिकिड़ी नदी वटि, छा कयईं जो उन नदी में उहो टोकरी सुधो उहो ॿारु लोड़े छॾी। हाणे टोकरी सो उन पाणी में लुणणु लॻी, मथे ॿुॾी न, उन में ॿारु हुजे सो लोड़े छॾी। हाणे दाई त थी वई रवानी। हाणे उते उन इलाइक़े में उन बादशाह जी बादशाही में हिकु माण्हू रहंदो हो। सो माण्हू आयो मच्छूं झलण जे लाइ। सो उन जी नज़र हिन टोकरी ते पई। सो माण्हू चवणु लॻो त ख़बर न आहे हिन टोकरी में अलाए छा आहे, लुणंदी लुणंदी अचे पई। सो नेठि माण्हू आयो उन टोकरीअ वटि, छा ॾिसे त उन टोकरीअ में हिकिड़ो ॿारु हुजे। सो इहो ॾिसी थोरो हैरत में पइजी वियो, हैरान थी वियो ऐं चवणु लॻो त हीअ ॿारु ख़बर न आहे अलाए कंहिंजो आहे, अलाए कंहिं हिन टोकरीअ में लोड़े छॾियो आहे। सो मुहाणे उहा टोकरी खईं, उन टोकरीअ में उहो ॿारु हुजे, उहो बादशाह ऐं मलूका राणी जो पुटु हुजे, उहो हिन खयो। सो हाणे हुन मुहाणे मच्छूं वग़ैरह न झलियूं, उहो टोकरी उहो ॿार वारी उहो खणी सिधो आयो पंहिंजे घर, अची पंहिंजी ज़ाल खे सॾु कयईं।
ज़ाल आई ऐं चवणु लॻी उन मुआणे खे त ॾे ख़बर अॼु सवेरे वरी आयो आहीं ऐं मथे ते टोकरी खणी आयो आहीं, छा अॼु मच्छूं वग़ैरह जाम झले आयो आहीं छा? सो हिते माण्हू चवणु लॻो त न मच्छूं वग़ैरह त कोन झले आहियां, हीउ ॾिस छा आहे। सो जीअं टोकरी उन मुआणे हेठि लाथी त उहा मुआणे जी ज़ाल ॾिठो त हैरान थी वई, चवणु लॻी त हीअ ॿारु कंहिंजो आहे टोकरी में तूं खणी आयो आहीं। त हिते मुआणे सॼी हक़ीक़त करे पंहिंजी ज़ाल खे ॿुधाई। सो हिते माण्हू चवणु लॻो, उन संदसि ज़ाल खे चवणु लॻो त हाणे पाण हीअं था करियूं, पाण हीअ टोकरी वारो जेको ॿारु पाण खे मिलियो आहे, हीउ ॿारु खणी था हलूं, बादशाह खे ॾेई था छॾियूं। सो हिते मुआणे जी ज़ाल चवणु लॻी मुआणे खे त न न, पाण खे औलाद आहे कोन, पाण बादशाह खे नथा ॾियूं ऐं हिन खे पाण संभाले वॾो कंदासीं। सो नेठि मुआणे जी ज़ाल मुआणे खे एतिरो कुझु चयो। मुआणे नेठि उहो छोकिरो, उहो औलाद बादशाह वारो जेको आहे सो हिननि रखियो पाण वटि। सो हाणे नेठि वक़्त जे हिसाब सां ॾींहं पिया गुज़रिया, वक़्तु पिए हलियो। सो नेठि राणी खे अची उन मलूका खे वरी ॿी उमेदगारी थी। हाणे जॾहिं ॿी उमेदगारी थी त वरी राणियुनि खे ख़बर पई, राणियूं वॾियूं चालबाज़। सो चवणु लॻियूं त राणी खे मलूका खे त वरी ॿिए दफ़ा उमेदगारी थी वई। सो नेठि बादशाह ऐं वज़ीर आया, वरी उन साॻी दाई खे वरी वरितऊं, साल जो अञा टाइम मस थियो। सो नेठि दाई खे वठी आया सिधो उन महल में, उन कमरे में। सो नेठि बादशाह वरी बि ॿाहिरि हुजे, उहा दाई आई उन कमरे में। सो साॻी राणियूं चालबाज़। सो चवणु लॻियूं दाई खे त जीअं अॻे कयो हुई वरी ईअं कजां। सो हिते दाई चवणु लॻी त भले ठीकु आहे, ऐं राणियूं चवणु लॻियूं त तूं घबरा न, तोखे माल मिल्कियत धन दौलत तमामु जाम मिलंदी। सो हाणे दाई वॾी हरामड़ी चालबाज़। सो उन छा कयो जो राणी वरी बि मलूका ॿार ॼणंदे बेहोश थी वई। हाणे उन छा कयो, वरी बि हिकिड़ो शहज़ादो पुटु ॼायो बादशाह खे। सो दाई उहो ॿारु खणी उन राणियुनि खे आणे ॾिनो। राणियुनि उहो ॿारु खणी वञी ॿिए कमरे में रखियो। उहो शहज़ादो छोकिरो वरी मलूका खे ॿियो ॼायो, उन बादशाह जो पुटु। सो हाणे दाई छा कयो, उन राणियुनि हिकु ॾेॾर ॾिनो दाई खे। सो दाई छा कयो, उहो ॾेॾर खणी उन मलूका राणी जे पासे में रखियो ऐं पाण आई दाई ॿाहिरि बादशाह खे चवणु लॻी, बादशाह सलामत, बिल्कुलु राणी खे ॿारु ॼायो, मलूका खे ॿारु ॼायो, पर इंसानु न आहे, हिकु ॾेॾर खे जनमु ॾिनो आहे। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त बादशाह हैरान थी वियो। बादशाह चवणु लॻो त ईअं थी नथो सघे, पहिरीं चकर राणी ॿारु ॼायो उहो भोलड़ो, ऐं ॿिए दफ़ा वरी मलूका राणी ॿारु ॼायो त ॾेॾर, ईअं थी नथो सघे। बादशाह तमामु कावड़जी पियो। दाई त हली वई हुन राणियुनि ॾांहुं। सो बादशाह आयो मलूका जे कमरे में। सो बादशाह चवणु लॻो मलूका खे त हीअ कहिड़ी चाल पई चले, तूं छा पई करे, मूंसां धोखो बि करे, आऊं तोसां शादी मूं कई, तो में वॾी उमेद मूं रखी, मूंखे ॿिनि राणियुनि मंझां औलाद थिए कोन थो, तो मंझां मूं वॾी उमेद रखी हुई, ऐं तूं ख़बर न आहे कहिड़नि खे बि जनमु ॾींहुं केॾी महिल भोलड़ा पई ॼणे त केॾी महिल ॾेॾर पई ॼणे, त ख़बर न आहे अञा तूं अलाए छा ॼणंदे। सो बादशाह खे ॾाढी कावड़ चढ़ी। सो बादशाह चवणु लॻो सिपाहियुनि खे त वठी वञो हिन मलूका खे, वञी क़ैद करियो। मुंहिंजी जेका काल कोठरी आहे, मुंहिंजी बादशाही जी जेका जेल आहे, उन में वञी हिन खे क़ैद करे छॾियो। हीअ ख़बर न आहे औरत अलाए छा आहे। सो नेठि राणी मलूका घणी घोड़ा घोड़ा करणु लॻी, पर बादशाह खे ज़रो बि तरस न आयो। सो बादशाह जा सिपाही आया, उन मलूका राणी खे वरितऊं ऐं वञी क़ैद कयूं उन बादशाह जी काल कोठड़ी जेका हुई, जेका जेल हुई, जंहिंमें क़ैदियुनि खे उमिरि क़ैद जे लाइ जेको गुनहगार हूंदो, सो उन मंझि वञी मलूका राणी खे सिपाहियुनि वञी क़ैद कयो बादशाह जे हुकम ते। सो हाणे होॾां राणियूं चवणु लॻियूं दाई खे त हाणे जेका चाल असां चलीसीं, जेको असांखे करिणो हो सो असां करे छॾियो, असांजे रस्ते जी रुकावट हाणे निकिरी वई। सो नेठि बादशाह उन मलूका खे क़ैद करे छॾियो। हाणे असांखे परेशानी आहे कोन। हाणे दाई खे चवणु लॻियूं त हीअ ॿारु खणी वञ, वरी बि जीअं हू ॿारु तो मलूका राणी जो लोड़ियो हो, हिन खे बि लोड़े छॾिजां। ऐं दाई खे हिननि काफ़ी सारा पैसा धन दौलत ॾिनी। दाई वरी बि उहो ॿारु, उहो शहज़ादो उन मलूका उन बादशाह जो खणंदे उन टोकरी में आई, साॻी उन जॻह ते उन नदी में वरी बि हीअ ॿारु हिन लोड़े छॾियो। अॻु में पुटु जेको ॼायो मलूका राणी खे ऐं बादशाह खे जेको पुटु ॼाओ, उन जी ॿाह में हिकिड़ो निशान, अजीब क़िस्म जो निशान हो। सो जॾहिं ॿियो पुटु जेको थियो, उनखे बि उन ॿाह में उहो साॻी निशान हो। सो नेठि दाई उनखे बि लोड़े छॾियो।
जेको मलूका राणी ऐं बादशाह जो जेको ॿियो पुटु हो उनखे बि लोड़े छॾियो। सो कुदरत सां वरी बि उहो टोकरी वारो ॿारु साॻी उन मुहाणे खे मिलियो। माण्हू उते मच्छी मच्छी झलींदो हो। सो हाणे उहो ॿारु मुहाणे खयो। मुहाणे ॾिठो त उनजी ॿांह ते उहो निशान हुजे। सो माण्हू चवणु लॻो त अॻु में जेको मूंखे छोकिरो मिलियो उनखे बि इहो ॿांह ते निशान हो ऐं हीउ बि मूंखे मिलियो आहे, हिनखे बि इहो ॿांह ते साॻी निशान लॻे थो त ॿई भाउ आहिनि पाण में। सो नेठि मुहाणे उहो छोकिरो खयो, खणी आयो सिधो पंहिंजे घर। सो उन माई बि ॾिठो उन मुहाणे जी। सो चवणु लॻी त हीअ आहिनि ॿई भाउ, हिन ॿिन्हिनि खे ॿांहनि में निशान उहे साॻिया। सो नेठि उहे ॿई ॿार उन मुहाणे जी ज़ाल पाण वटि रखिया। हाणे असुल में उहे मलूका राणी ऐं बादशाह जा पुट हुजनि। सो उन मुहाणे ऐं मुहाणे जी ज़ाल खे त औलाद हो ई कोन, ॿई पुट हुननि रखिया। सो नेठि वक़्त जे हिसाब सां हयाती जा ॾींहं गुज़रंदा विया ऐं होॾां मलूका राणी क़ैद थी वई ऐं मुहाणे जी ज़ाल खे औलाद इहे ॿ छोकिरा मिली विया बादशाह ऐं राणी जा। सो उनखे सार संभाल करणु लॻा, उनखे पालणु लॻा, निपाइणु लॻा। तव्हांजो अची 20 साल मुकमल थिया। छोकिरा उहे ॿई नौजवान अची वॾा थिया ऐं माण्हू बि ज़िंदगी जे हिसाब सां हू माना हयाती पूरी थी, माण्हू बि गुज़ारे वियो। बाक़ी रही मुहाणे जी ज़ाल, छोकिरा ॿई अची 20 साल जा थी विया, नौजवान लाइक़। हाणे माण्हू त मरी वियो। उन मुहाणे जी सोच वीचार में उन मुहाणे जी ज़ाल वीचारी बीमार थी वई। उनखे ख़बर न आहे अलाए कहिड़ी बीमारी थी वई। हाणे छोकिरा उन्हनि जा उहे ॿई वीचारा अची वॾा थिया, 20 साल जा हुआ। सो चवणु लॻो नंढो भाउ वॾे भाउ खे चवणु लॻो त भाउ ॻाल्हि ॿुध, पाण जेको बि पैसो ॿेसो मिल्कियत हुई, जेको बि ग़रीबाणे हाल जे हिसाब सां पाण पंहिंजी माउ ते जाम ख़र्चु कयो आहे। हाणे पैसो वग़ैरह पाण वटि आहे कोन। हाणे पाण पंहिंजी माउ जो किथे इलाजु करायूं। सो नंढो भाउ वॾे भाउ खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध। वॾे भाउ खे चवणु लॻो त तूं अम्मा वटि वेह, अम्मा जो ख़्यालु रख, आउं वञा थो किथे कमाए वमाए अचां या किथे अहिड़ो पैसनि जो बंदोबस्तु करियां जीअं पाण पंहिंजी माउ जो इलाजु करायूं। सो हिते वॾो भाउ चवणु लॻो नंढे भाउ खे त न भाउ, आउं वॾो आहियां, पहिरीं आउं कंदसि ऐं तूं पंहिंजी माउ वटि वेही हिनजी ख़िदमत कर, हिते वेठो हुज। आउं वॾो आहियां, आउं वञा थो बादशाह वटि ऐं ॾिसां थो त को बादशाह वटि का नौकिरी वोकिरी अहिड़ी हुजे जीअं पाण खे 2 टे रुपया मिली वञनि, जीअं पाण पंहिंजी माउ जो इलाजु कंदासीं, कराईंदासीं ऐं पंहिंजो जान वग़ैरह बि हलाईंदासीं। सो नंढो भाउ चवणु लॻो पंहिंजे वॾे भाउ खे त भले ठीकु आहे। हाणे नंढो भाउ उन मुहाणे जो छोकिरो, हाणे असुल त बादशाह ऐं मलूका जो छोकिरो हुजे। सो नंढो भाउ चवणु लॻो वॾे भाउ खे त भले ठीकु आहे, आउं अम्मा वटि वेहां थो, जांच वांच करियां थो हेॾां होॾां ऐं तूं भले वञ बादशाह वटि। हाणे उहो छोकिरो आयो बादशाह वटि, बादशाह जे महल में। सो सिपाहियुनि खे चवणु लॻो त मूंखे बादशाह सां मिलणो आहे, मुंहिंजी माउ ठीकु कोन्हे, मूंखे नौकिरी जी ज़रूरत आहे। बादशाह खे चयो त फलाणो छोकिरो आयो आहे ऐं कम जी तलाश में आहे। सो सिपाही आयो अची बादशाह खे चवणु लॻो। बादशाह चवणु लॻो त हाणे बादशाह वटि उहा राणी बि वेठी हुजे, जेके बादशाह जूं अॻु में वरी 2 ज़ालूं हुयूं, उन्हनि मज़ा हिकु राणी बि बादशाह वटि उते वेठी हुजे दरबार में। सो बादशाह चवणु लॻो सिपाही खे त भले ठीकु आहे, इन छोकिरे खे मूं ॾांहुं मोकल। सो नेठि उहो छोकिरो आयो अंदरि दरबार में। छोकिरो जॾहिं अंदरि दरबार में ढरियो त हाणे रत त रत हूंदो आहे। बादशाह उन छोकिरे खे ॾिसी दिलि में अहिड़ी हलचल थी वई जहिड़ो हुनजो पंहिंजो माना पुटु हुजे। माना बादशाह खे ईअं महसूसु थियो, पर असुल में त बादशाह जो पंहिंजो पुटु हुजे हू। सो हाणे ज़िंदगी जे हिसाब सां हाणे हुन सां चालबाज़ी थी वई। सो नेठि बादशाह चवणु लॻो वञी छोकिरे खे त ॾे ख़बर तोसां ख़ैर आहे, कहिड़ो कमु आहे। सो छोकिरे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई ऐं चवणु लॻो त बादशाह सलामत, कम जी मूंखे तलाश आहे, तो वटि का नौकिरी वोकिरी हुजे त मूंखे ॾे, जीअं उन पैसनि सां आउं मुंहिंजी माउ जो इलाजु करायां ऐं असांजो जान गुज़र हले। सो बादशाह खे दिलि में हुणतण थी वई। हाणे हो त हुनजो पंहिंजो रत, पर हाणे बादशाह खे कहिड़ी ख़बर त मुंहिंजो पुटु आहे। हाणे राणी पासे में उहा बीठी हुजे, धोखेबाज़ राणी, चालबाज़ राणी, जेके बादशाह जी अॻु में जेके राणियूं हुयूं उन मज़ा हिकिड़ी राणी उन दरबार में बीठल हुई। उन को उन छोकिरे जे हथ में जेको निशान हो सो ॾिसी वरितो। हाणे हुनजे दिलि में अची हणतण पैदा थी ऐं चवणु लॻी त हीअ निशान उहो साॻी आहे जेको ॿार असां लोड़िया हुआ, दाई खे चई लोड़िया हुआ। हाणे हुनजी दिलि में हणतण पैदा थी वई ऐं चवणु लॻी त हीअ बादशाह जो पुटु आहे, हिते कीअं पुॻो, हेतिरो टाइम किथे हो ऐं कीअं पुॻो आहे। हाणे हुनजे दिलि में अची हणतण हुनखे ख़ौफ़ थियो। सो नेठि बादशाह चवणु लॻो वञी छोकिरे खे त बाबा ॻाल्हि ॿुध, नौकिरी त मूं वटि फ़िलहालु आहे कोन,
जो तव्हांखे आउं ॾियां, बाक़ी तोखे कुझु पैसा वग़ैरह ॾियां थो, उहे तूं भले खण ऐं पंहिंजी माउ जो इलाजु करा। सो छोकिरो चवणु लॻो त न, आउं इहे पैसा हरगिज़ न खणंदुसि, नौकिरी तव्हां वटि न आहे त ख़ैरु आहे, बाक़ी पैसा ईअं आउं कोन्ह खणंदुसि। सो नेठि छोकिरो एतिरो कुझु चई वञणु लॻो। सो बादशाह हिते उन छोकिरे खे रोके वरितो। सो बादशाह चवणु लॻो त भला ठीकु आहे, तूं ईअं पैसा नथो खणी त पोइ भला ही पैसा तूं मूंखां ओधर ते खण, जीअं थींदो आहे ओधर ते, ऐं पोइ कमाए पोइ मूंखे ॾेई छॾिजां। ओधर ते तूं भले पैसा मूंखां खणी वञ। सो छोकिरो चवणु लॻो त भले ठीकु आहे, ओधर ते पैसा तोखां खणियो थो वञा ऐं पोइ कमाए तोखे ॾेई छॾंदुसि। सो नेठि छोकिरे उहे पैसा उन बादशाह खयां ऐं पाण आयो वापसी पंहिंजे घरु। सो हाणे होॾां राणी खे हुणतुण थी वई दिलि में, चवणु लॻी त ईअं थी नथो सघे, बादशाह ऐं मलूका राणी जा पुट अञा हयाती आहिनि, निशान जो ॾिठईं। सो हाणे ॿई राणियूं पाण में सोचणु लॻियूं ऐं घुरायो इन्हनि दाई खे। दाई साॻी अञा जीअरी हुजे, दाई खे इन्हनि घुरायो ॿिन्ही राणियुनि, ऐं ॿई राणियूं छितियूं थी पियूं उन दाई ते, चवणु लॻियूं त तो ॾे ख़बर बादशाह ऐं मलूका राणी जा पुट केॾां कया हुआ। सो हिते दाई चवणु लॻी त छो अवी अॼु हेतिरे टाइम खां उन छोकिरनि जे बारे में पुछा करे विया, ख़ैरु त छा थियो? सो हिते सॼी हक़ीक़त करे उन राणी ने ॿुधायो दाई खे त ही मसइलो ही आहे। सो हिते दाई चवणु लॻी त बेशक मूं उन छोकिरनि खे मारियो कोन, पर जीअं अव्हां मूंखे चयो मूं ईअं कयो। अव्हां चयो त वञी नदी में लोड़े छॾिजो। सो नेठि मूं उन छोकिरनि खे लोड़ियो। हाणे मूंखे कहिड़ी ख़बर त हाणे इहे छोकिरा अञा ज़िंदा हूंदा। सो नेठि राणियूं छितियूं थी पियूं, दाई खे चवणु लॻियूं त तो तमामु ग़लति कमु कयो। सुभाणे जे अगरि बादशाह खे ख़बर पहुचो थी वञे, सो पाण टिन्हिनि सां अहिड़ो कमु कंदो जंहिंजो अंदाज़ो बि कोन्हे। हाणे अची हुणतुण थी वई। सो दाई चवणु लॻी उन ॿिन्ही राणियुनि खे त अवी परेशान न थियो, आउं पाणे थी बंदोबस्तु करियां इन्हीअ छोकिरनि जो, आउं वेंदसि को न को सबक़ु सेखारींदे इन्हनि खे ख़तमु कंदसि आउं। सो राणियूं चवणु लॻियूं दाई खे त भले ठीकु आहे, जीअं वणे ईअं कर, पर इहे छोकिरा मरणु खपनि। सो नेठि दाई उन राणियुनि खां थी सो आई पंहिंजे हिसाब सां वापसी घर पंहिंजे। हाणे दाई तमामु चालबाज़ हरामड़ी, हर हुनर हिन खे ईंदो हो। सो दाई उतां निकिती, सिधो आई जिथे इहे छोकिरा माण्हू रहंदो हो, अची उते पुॻी। हाणे हुनजे घर जे ॿाहिरां अची सॾु करणु लॻी त आहे को जो मूंखे पाणी पीआरे, मूंखे उञ जाम लॻी आहे। उन मज़ा हिकिड़ो वेठो हो, हिकिड़ो कंहिं कम जे हिसाब सां वेलो। सो उन मज़ा हिकिड़ो वेठल हो। सो इहो आवाज़ु दाई जो ॿुधो, सो ॿाहिरि निकिरी आयो। सो चवणु लॻो उन दाई खे त हाणे हुनखे ख़बर न हुजे त का ही दाई आहे। सो चवणु लॻो पोड़ी खे त अम्मा ख़ैरु आहे, तूं सॾूं पई करें। सो पोड़ी चवणु लॻी त अबा आउं हकीमाणी आहियां, मतिलबु त हकीम इलाजु कंदी आहियां ऐं फलाणे ॻोठ जी आहियां, ऐं हितां मुंहिंजो गुज़र थियो, मूंखे लॻी उञ, मूंखे पाणी पीआर त जीअं आउं पाणी पी वरी वञा। सो हाणे उहा चालबाज़ी करे पई उहा दाई। सो नेठि उहो छोकिरो वॾो जेको, सो चवणु लॻो त पोड़ी खे त अम्मा तूं हलिया मुंहिंजे घर में, तोखे पाणी पीआरियां थो। सो नेठि दाई खे वठी अंदरि छोकिरो घर आयो उनजे कमरे मंझि उते। सो पाणी भरे उन पोड़ी खे ॾिनो, पोड़ी पाणी पीतो। सो पोड़ी चवणु लॻी उन छोकिरे खे त अबा ॿियो तुंहिंजे घर में केरु केरु आहे? सो छोकिरो चवणु लॻो त हिकिड़ो आउं आहियां, मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो, बाक़ी ॿियो मुंहिंजो नंढो भाउ आहे, सो वियो आहे कम सां, बाक़ी हिकिड़ी मुंहिंजी माउ आहे, सा बीमार आहे, कमरे में पई आहे। सो हिते पोड़ी चवणु लॻी, पोड़ी चालबाज़ पोड़ी चवणु लॻी त अबा आउं हकीमाणो इलाज बि कंदी आहियां, हकीम बि आहियां। तूं मूंखे तुंहिंजी माउ ॾेखार त जीअं आउं तुंहिंजी माउ खे ॾिसां त मूंखे ख़बर पवे त तुंहिंजी माउ खे बीमारी कहिड़ी आहे। हाणे पोड़ी खे त दाइपो कमु ॼाणींदी हुई। सो नेठि छोकिरो बि इहा आस उमेदु लॻाए वेही रहियो त मतां मुंहिंजी माउ ठीकु थी वञे। सो नेठि उहो छोकिरो पंहिंजी माउ वटि उन दाई खे वठी आयो। दाई चालबाज़ हरामड़ी। सो दाई चवणु लॻी त हाणे का न का टल करियां जीअं हीउ ख़तमु थिए छोकिरो, हिन छोकिरनि खे मूंखे ख़तमु करिणो आहे। त दाई चवणु लॻी उन छोकिरे खे त अबा तुंहिंजी अम्मा खे त तमामु वॾी हिकिड़ी बीमारी आहे, तूं हीअं कर फलाणे हंधि हलियो वञु, उते हिकिड़ो जादुई पाणी आहे, तूं उते हलियो वञु, उहो जादुई पाणी खणी अचु ऐं उहो तुंहिंजी अम्मा खे पीआर, तुंहिंजी अम्मा सही थी वेंदी। सो हिते उहो छोकिरो चवणु लॻो उन दाई खे, हाणे दाई उनखे ख़बर कोन्हे, इहो दाई खे चवणु लॻो त भले ठीकु आहे, आउं मुंहिंजी माउ जे लाइ सभु कुझु कंदसि, आउं वेंदसि उन जॻह तां उहो पाणी खणी ईंदसि। हाणे दाई खे ख़बर ई उन जॻह ते पुॼणु ॾाढो ॾुखियो आहे, छो त उते कई ख़तरा आहिनि, वॾो कमु आहे उते। सो नेठि एतिरे टाइम में उन छोकिरे जो नंढो भाउ बि अची वियो।
हिते उहो छोकिरो चवणु लॻो पंहिंजे नंढे भाउ खे, वॾो भाउ चवणु लॻो नंढे भाउ खे त भाउ तूं अम्मा जी जांच कजांइ पियो। सो दाई चवणु लॻी त आउं बि हिते वेठी आहियां ऐं तूं भले वञी इहो पाणी खणी आ। उन छोकिरे वॾे खे चवणु लॻी। सो वॾो भाउ नंढे भाउ खे पंहिंजी माउ जे बारे में भारत पियो करे ऐं चवणु लॻो त आउं वञा थो अम्मा जे लाइ फलाणी जॻह तां पाणी खणियो अचां थो ऐं हीअ हकीम जो ॾस ॾिनो आहे, वञा थो पाणी। तो नंढो भाउ चवणु लॻो वॾे भाउ खे त भले ठीकु आहे। हाणे वॾो भाउ निकितो उन दाई जे ॾस पते ते। हाणे उन वीचारे खे ख़बर बि न हुजे त पाणी ख़ाली हुन ॾस ॾिनो फलाणे हंधि आहे, उनखे ख़बर एतिरी न हुजे त हाणे इहा जॻह कहिड़े हंधि आहे। सो हाणे उहो वॾो छोकिरो अचे पियो। हाणे ईंदे ईंदे हिकिड़े झंग मां हिन जो गुज़र थियो त परेशान थी वियो त इते अॻियां हिकिड़ो फ़क़ीर वेठो हुजे, पंहिंजी इबादत में तमामु पोतल फ़क़ीर वेठो हुजे। सो हाणे इहो आयो उन फ़क़ीर वटि। फ़क़ीर चवणु लॻो त फ़क़ीर साईं मुंहिंजी मदद कर, आउं ॾाढो परेशान आहियां। सो फ़क़ीर चवणु लॻो उन छोकिरे खे त बाबा ख़ैरु आहे, तूं छो परेशान आहीं मूंखे ॿुधा। सो हिते छोकिरो चवणु लॻो त इहा फलाणी जॻह किथे आहे, मूंखे वञिणो उते जादुई पाणी खणणो आहे। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो त बाबा जादुई पाणी खे छा थो करीं, उते वञण जे लाइ त वॾो ख़तरो लॻो पियो आहे, ईअं पाणी को मिलंदो छा, तोखे कंहिं ॾस ॾिनो आहे, छला खणी थो। त हिते सॼी हक़ीक़त करे छोकिरे ॿुधाई। सो हिते उहो फ़क़ीर चवणु लॻो त मतिलबु त हू हकीमाणी आहे, हू माना इलाजु करे थी ऐं तोखे उन मोकिलियो आहे। सो हिते उहो छोकिरो चवणु लॻो त जी हा, मूंखे उन ई मोकिलियो आहे, ऐं वञा पियो उहो पाणी खणणु। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो त हाणे हीअं कजां, उन जॻह ते तूं वञजां, पर उते हूंदो हिकिड़ो देव। उन घटी ते चौधारी, उन जेको आहे जादुई तलाउ जेको आहे जंहिंमां पाणी खणंदो वञी, चौधारी चौदीवारी उनखे आहे, उन जे गेट ते हिकिड़ो देव वेठल अथई। हाणे जांच कजां, देव जेॾीमहिल उन गेट ते सुतल हुजे त अंदरि न वञिजां, ऐं देव जेॾीमहिल जाॻंदल हुजे त पोइ अंदरि गेट मां अंदरि डरजां। इहो ख़्यालु रखजां, मतां किथे मारिजी न वञे। सो नेठि उन फ़क़ीर ॾस पता ॾिना उन जॻह जा। फ़क़ीर तमामु पोतल हुजे। हाणे छोकिरो उतां निकितो हणंदो अची नेठि उन जॻह ते पुॻो, ॾिसे त देव सुतो पियो हुजे उन गेट जे पासे में। सो हाणे छोकिरो चवणु लॻो त आउं वेही हिते इंतज़ारु करियां थो, देव जाॻंदो पोइ इन गेट मथां डरंदड़ जेका चोतरफ़ दीवारी आहे। सो हाणे छोकिरो वेही उते जांच करणु लॻो त हाणे देव जेॾीमहिल जाॻे। सो हाणे नेठि देव निंड पियो हुजे त एतिरे टाइम में हिकिड़ो गिदड़ उतां आयो पिए। तो गिदड़ जो सोचियो त आउं वञा थो इन जादुई पाणी जेको चौधारी चौतरफ़ दीवारी उन गेट मां ढणण जी गिदड़ कोशिशि ते कई। तो देव जाॻी वियो, देव खे उनजी ख़ुशबू अची, देव निंड में हो। सो देव जाॻी वियो। देव चवणु लॻो गिदड़ खे त तुंहिंजी एॾी हिमत जो तूं अंदरि वञी पियो मुंहिंजे हूंदे। सो नेठि देव छा कयो, जो तलवार हुन वटि हुई, गिदड़ खे ॿ हधि करे छॾी। हाणे छोकिरे इहो सॼो लका ॾिठो पिए। छोकिरो चवणु लॻो त देव तमामु ख़तरनाक ऐं गिदड़ खे बि मारे छॾियो। जे अगरि आउं वञा, फ़क़ीर मूंखे न गॾिजे हा त मुंहिंजा बि कमु ईअं थियणो आहे। सो नेठि हाणे देव जाॻंदड़ हुजे। सो छोकिरे अलाह ते रखी ऐं निकितो। हाणे देव बीठो हुजे, छोकिरे देव सां न ॻाल्हायो, ईअं ई उन गेट में डरी पियो। देव उनखे कुझु बि न कयो। सो नेठि छोकिरो आयो अंदरि ऐं उन जादुई तलाउ मां खईं पाणी खणी ऐं वरी वापसी आयो। हाणे पाणी खणी अचे पियो वापसी। सो हाणे होॾां दाई सोचणु लॻी त छोकिरो वियो अहिड़ी जॻह ते आहे जिते तमामु ख़तरनाक देव आहे। सो हाणे देव हुनजा कमु करे छॾिया हूंदा, हुनखे मारे छॾियो हूंदो। सो नेठि दाई एतिरो कुझु सोचींदी पई, एतिरे टाइम में छोकिरो बि अची पाणी खणी उते हाज़िर थियो। दाई जॾहिं ॾिठो त दाई जा वाइसर ई गुम थी विया। दाई चयो त हीअ थी नथो सघे, कीअं उन जॻह तां हीअ पाणी खणी आयो। सो हाणे छोकिरो पाणी खणी आयो। सो चवणु लॻो त उन दाई खे त हाणे हीअ पाणी खणी आयो, हाणे मुंहिंजी माउ खे प्यार त मुंहिंजी माउ ठीकु थी। सो हिते दाई चवणु लॻी त हाणे आउं कीअं करियां, दिलि में सोचणु लॻी त हाणे हितां त हीउ छोकिरो बची वियो आहे, हाणे का अहिड़ी अटकल करियां, का टल करियां जीअं ॿिए दफ़ा न बचे। सो दाई चवणु लॻी उन छोकिरे खे त हाणे तूं इहो पाणी त खणी आयो, पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे विसरी वई, फलाणे हंधि हलियो वञु, उते हिकिड़ो सोनो पखी आहे, उहो सोनो पखी झले हा त जीअं उन जे रत मंझां उनखे मारे उनजे रत हिन पाणी में गॾाइणो पवंदो, पोइ तुंहिंजी माउ ठीकु थी वेंदी, उनखे प्यारींदासीं, बीमारी ख़तमु थी वेंदी। सो हाणे छोकिरो वीचारो छा करे, जीअं उहा दाई चवे ईअं पियो करे। सो हिते छोकिरो चवणु लॻो उन दाई खे त भले ठीकु आहे, आउं वञा थो उन जॻह ते।
सो हिते नंढो भाउ चवणु लॻो पंहिंजे वॾे भाउ खे त भाउ मूंखे खुटको थिए थो, तूं ख़बर न आहे हले कहिड़ियुनि कहिड़ियुनि जॻहियुनि ते वञी पियो, तमामु जाम ख़तरो हूंदो, तूं न वञ। सो हिते वॾो भाउ चवणु लॻो त न, अम्मा खे बचाइणु ठीकु करणु पंहिंजो कमु आहे, सो जीअं हीअ हकीमाणी चवे पई पाण ईअं करियूं था। वॾे भाउ छा कयो जो हिकु कंगण पातल हो, कंगण तमामु माना जेको आहे सो चिलकंदो ॿरंदो, सो हिकिड़ो कंगण लाहे वॾे भाउ नंढे भाउ खे नुंहुं चवणु लॻो त हीअ कंगण रखिजी पाण, हीअ चमके पियो, जॾहिं आउं मरी वञा त हीअ चमकणु बंदि कंदो ऐं कारो थी वेंदो, पोइ सम्झजां त आउं मरी वियो आहियां। सो नेठि वॾे भाउ उहो कंगण ॾिनो नंढे भाउ खे ऐं पाण निकितो उन जॻह लाइ। सो हाणे पोड़ी त एतिरो कुझु ॿुधायो। सो हाणे उहो छोकिरो निकितो आयो, तो हाणे अचे पियो, सो चवणु लॻो त वञा इन फ़क़ीर वटि, इन फ़क़ीर खे ख़बर हूंदी त हाणे इहा जॻह त मूं ॾिठी कोन्हे, इहा सोनू पखी किथे मिलंदो। तो नेठि हणंदे हणंदे उहो छोकिरो आयो उन फ़क़ीर वटि, फ़क़ीर खे चवणु लॻो त फ़क़ीर साईं फ़िलाणे हंधि जो इहो पखी सोनू पखी आहे, फ़िलाणे हंधि इहो किथे मिलंदो, इहा जॻह किथे आहे, मूंखे ॾस ॾे। तो फ़क़ीर चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, पाणी तूं खणी आए। तो छोकिरो चवणु लॻो त पाणी आउं खणी आयुमि, छा तुंहिंजी माउ ठीकु न थी उनखां जो तूं वञी पियो इहो सोनू पखी झलणु। सो हिते छोकिरो चवणु लॻो त पाणी त आउं खणी आयुसि, पर हुन हकीमाणी चयो आहे त अञा उहो सोनू पखी खपंदो ऐं उनखे मारे उनजो रतु उन पाणी में गॾाए ऐं पोइ तुंहिंजी माउ खे पियारबो त ठीकु थींदी। हाणे उन सोने पखी जी तलाश में आउं निकितो आहियां। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो उन छोकिरे खे त ॻाल्हि ॿुध, मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे, हाणे उन सोने पखी खे झलणु ॾाढो ॾुखियो आहे, हू तोखे ईअं हथु न ईंदो। सो हाणे उन फ़क़ीर कंफ्यूज़ करे छॾियो उन छोकिरे खे। त छोकिरो चवणु लॻो त छो, उन में छा आहे? सो हिते फ़क़ीर चवणु लॻो त हिकिड़ो पुराणो महल आहे, पुराणो खंडर आहे, उन मंझि उहा सोनू पखी आहे, ॻाल्हाईंदड़ आहे। हाणे जीअं तूं उन मंझि वेंदे ऐं उहो सोनू पखी ईंदो तुंहिंजे कुल्हे ते वेंदो ऐं तोसां ॻाल्हियूं कंदो, जे अगरि तो उन सां ॻाल्हायो त तूं पथर जो थी वेंदे। हू तोसां ॻाल्हाईंदो बिल्कुलु सोनू पखी, पर तोखे उन सां ॻाल्हाइणु कोन्हे, जे अगरि तो ॻाल्हाए तूं पथर जो थी वेंदे। ऐं हुते अॻु में ई हिकिड़ियूं पथर जूं मूर्तियूं माना माण्हुनि जा माना इहे बुत पिया हूंदा अॻु में। सो हिते छोकिरे इहा ॻाल्हि ॿुधी फ़क़ीर जी, फ़क़ीर खे चवणु लॻो त उहे बुत कंहिंजा हूंदा, हुते पिया हूंदा। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो त उहे बि तो वांगुरु उन सोने पखी खे झलण जे लाइ विया हुआ ऐं उन पखी सां उन्हनि ॻाल्हायो, हाणे उहे पथर जा बुत थी उते बीह रहिया आहिनि। सो हाणे तूं ख़्याल सां वञिजां उन खे झलणु वञी, तो छा बि थी पए, कुझु बि थी पवे, उहो पखी तोसां सोनू ॻाल्हाईंदो, पर तोखे ॻाल्हाइणो उन सां कोन्हे, जे अगरि तो ॻाल्हाए तूं पथर जो थी वेंदे। सो नेठि उहो छोकिरो चवणु लॻो फ़क़ीर खे त भले ठीकु आहे, आउं उन सां ॻाल्हाईंदसि कोन। सो नेठि हाणे उन फ़क़ीर ॾस पतो ॾिनो उन जॻह जो। हाणे छोकिरो हणंदो हणंदो नेठि अची उन जॻह ते पुॻो, ॾिसे त वाक़ई महल तमामु खंडर हुजे। सो उन में डरियो त वाक़ई ॾिसे त पथर जा बुत, उहे माण्हू जा बुत माना उते पिया हुजनि, उहे बि को सोने पखी खे झलण लाइ आया हुआ ऐं पोइ पथर जा थी विया। सो हाणे उहो छोकिरो उन में डरियो अची ॾिसे पियो, हाणे सोने पखीअ ॻोल्हे पियो। हाणे जीअं छोकिरो हिकिड़ी जॻह ते बीठो त सोनू पखी उॾंदो आयो अची हुनजे कुल्हे ते वेठो। हाणे उन छोकिरे सां ॻाल्हाइणु लॻो। सो हाणे छोकिरे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, माण्हू तुंहिंजो पीउ कोन्हे, जंहिं माउ खे तूं ठीकु करण जे लाइ आयो आहीं मूंखे झलणु, सो उहा माउ बि तुंहिंजी कोन्हे, ऐं जेका हकीमाणी आहे सा उहा हकीमाणी कोन्हे, उहा आहे दाई, ऐं उन तोखे मोकिलियो आहे, उहा इलाजु तुंहिंजी माउ जो नथी करे, उहा तोखे मारणु थी चाहे। ऐं तुंहिंजी माउ जेका आहे सा आहे मलूका, सो उन बादशाह जी क़ैद में क़ैद आहे। पखी इनखे एतिरो कुझु चयो त छोकिरो हैरान थी वियो। त छोकिरो एतिरियूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन सोने पखी जूं, त छोकिरो ॻाल्हाइणु लॻो, उन पखी सां ॻाल्हाइणु लॻो ऐं चवणु लॻो त तूं चवीं छा थो। हाणे एतिरो उन ॻाल्हायो सोने पखी सां त उहो छोकिरो उन महिल पथर जो थी वियो। हाणे जॾहिं छोकिरो पथर जो थी वियो त नंढे भाउ वटि जेको हुन कंगण ॾिनो हुओ, जेको बांटो वग़ैरह कंगण जंहिंमें उहो ॿरंदो हुओ, सो उन महिल कारो थी वियो। नंढे भाउ खे पक थी त वॾो भाउ खे कुझु थी वियो, सो मरी वियो आहे, तंहिंजे करे हीउ कंगण कारो थी वियो, चमकंदड़ कंगण कारो थी वियो आहे। सो हिते दाई बि वेठल हुई। सा दाई चवणु लॻी त ठीकु आहे, हिकिड़ो छोकिरो मरी वियो, बाक़ी हिकिड़े जो बंदोबस्तु करियां थी। सो हाणे हुनखे वॾो खुटको थियो। सो नंढो भाउ चवणु लॻो त आउं मुंहिंजे वॾे भाउ जी तलाश में लाज़मी वेंदसि। सो हिते दाई चवणु लॻी उन नंढे छोकिरे खे त हाणे तूं हीअं कर, तुंहिंजो वॾो भाउ नाहे वरियो
ऐं तोखे खुटको थिए पियो, थी सघे थो उनखे कुझु थी वियो हुजे। सो दाई चवणु लॻी हाणे तूं बि हलियो वञ उन जॻह ते। दाई हुजे हरामड़ी, सो बि वॾे भाउ खे त उहे मोकिली, हाणे नंढे भाउ खे मोकिले पई। सो हाणे नंढो भाउ नेठि निकितो वॾे भाउ जी तलाश में। हाणे हणंदो हणंदो उहो ई उतां ई गुज़र थियो नंढे भाउ जो, जिते फ़क़ीर वेठो हुजे। सो नेठि फ़क़ीर पुछा करणु लॻो उन खां त ॾे ख़बर ख़ैर मज़ा वञी पियो त हिते उन नंढे छोकिरे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई फ़क़ीर खे। त फ़क़ीर चवणु लॻो त बिल्कुलु तुंहिंजो वॾो भाउ हितां ई मटियो आहे। सो मूंखे ख़बर आहे उन सोने पखी कुझु ॿुधायो हूंदो, तंहिंजे करे हुन ॻाल्हायो हूंदो ऐं उहो पथर जो थी वियो। पर तूं वञी अथो, पर ख़्यालु कजांइ हुन सोने पखी सां ॻाल्हाइजांइ कॾहिं बि न। जे अगरि ॻाल्हाए त जीअं तुंहिंजो वॾो भाउ पथर जो थी वियो ईअं तूं बि पथर जो थी वेंदे। ॻाल्हि यादि रखजांइ, छा बि थिए कुझु बि थिए तोखे ॻाल्हाइणो कोन्हे। हाणे जॾहिं तूं हुन सां ॻाल्हाईंदे कोन, हू पखी तोसां ॻाल्हाए ॻाल्हाए थकी पवंदो, पोइ तूं छा कजांइ, हूअ पखी ॻाल्हाए ॻाल्हाए थकंदो। सो नेठि पंहिंजी हार मञींदो ऐं हूअ सोने मञां हिकु कारो पखी थी वेंदो, रंग हुनजो कारो थी वेंदो, सोने रंग मञां कारो रंग थी वेंदो। पोइ तूं हुनखे झले वठिजांइ, हू तुंहिंजो ग़ुलाम थी वेंदो। ऐं पोइ तूं उन पखी खे झले तुंहिंजे भाउ जे जेको बुत हूंदो पथर जो उनखे हणजांइ, ऐं ॿियूं बि उते जेके पथर जा बुत आहिनि, जेके माण्हू इनखे झलण जे लाइ विया उन्हनि खे बि हणजांइ, त उहे बि सही सलामत थी वेंदा। पर यादि रखजांइ, सोनो पखी कुझु बि करे चवे तोसां ॻाल्हाए, पर तोखे ॻाल्हाइणो कोन्हे। सो नेठि चवणु लॻो भले ठीकु आहे। हाणे उहो नंढो छोकिरो उन फ़क़ीर खां थी सिधो आयो उन जॻह ते, उन महल में पुॻो। हाणे ॾिसे पियो त हुन वारो वॾो भाउ बि पथर जो बुत थियो पियो हुजे, ॿिया बि पथर जा बुत थिया पिया हुजनि। सो हाणे एतिरे टाइम में उहो सोनू पखी आयो, उहो बि अची उन कुल्हे ते वेठो। सो हाणे उहो सोनू पखी चवणु लॻो उन नंढे छोकिरे खे, हाणे तूं बि आयो आहीं तुंहिंजे वॾे भाउ खे बचाइण। असुल में जेका माई जंहिं तोखे मोकिलियो आहे उहा आहे दाई हकीमाणी आहे कोन, ऐं तुंहिंजो पीउ माण्हू आहे कोन, तुंहिंजी माउ लाइ इलाज लाइ निकिता आहियो आहे, तुंहिंजी माउ आहे कोन, तुंहिंजी माउ आहे मलूका राणी। उन खे बादशाह क़ैद करे छॾियो आहे ऐं अवी शहज़ादा आहियो। हाणे एतिरो कोई चयो त पर छोकिरे सभु पे ॻाल्हियूं ॿुधियूं नंढे भाउ, त हाणे हुन चयो त आउं करे ॻाल्हाईंदसि हिन पखी सां त आउं बि पथर जो थी वेंदसि। सो नेठि हुन मुर्सी कई, न ॻाल्हायो। नेठि उहो सोनू पखी रंग जो थी वियो कारो। सो हिते उन पखी खे झले वरितो। सो झले वरितो उन पखी खे खणी अची पंहिंजे भाउ जे बुत में, माना पथर जो बुत ठहियलु उन में अची हईं, ॿियनि मूर्तियुनि में बि हईं। सो उहे बि सही थी हलिया। सो हिते सोनू पखी त हाणे उहो हुनजो ग़ुलाम थी वियो, रंग जो कारो थी वियो। सो बि कंहिं हिकिड़ी जॻह ते अची वेठो। सो उन मज़ा उन नंढे छोकिरे हथ कढिया। सो हिते नंढो छोकिरो चवणु लॻो उन वॾे छोकिरे खे, वॾे भाउ खे चवणु लॻो, नंढो भाउ वॾे भाउ खे चवणु लॻो त हिन पखीअ हेतिरियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, छा इहे सचूं आहिनि, छा पाण शहज़ादा आहियूं? सो वॾो भाउ चवणु लॻो त न, हीअ पखीअ ग़लति पियो चवे, ईअं थी नथो सघे। सो हिते पखी चवणु लॻो त न, आउं ग़लति कोन आहियां, आउं हाणे अव्हांजो ग़ुलाम आहियां, आउं ग़लति कोन आहियां, जेको कुझु मूं चयो सो हक़ीक़त आहे। हाणे जे अगरि अव्हांखे इतबार यकीन न आहे, अवी भले घर वञो ऐं आउं तोखे मुंहिंजो खंभु पटियो ॾियां थो, वञी तुंहिंजी माउ खे हणिजो, तुंहिंजी माउ ठीकु थी वेंदी। उनखां बि असलियत पुछा कजो ऐं उन दाई खे न मारिजो, न कुझु कजो, ऐं उनखे बि झले खणी वञिजो बादशाह ॾांहुं, उन बादशाह वटि। तुंहिंजी माउ बि हक़ीक़त ॿुधाईंदी, जेका मुआणे जी ज़ाल आहे, जेका अव्हांजी माउ आहे, सो उहा हक़ीक़त ॿुधाईंदी। ऐं उनखे बि वठी वञिजो। ऐं तुंहिंजी जेका माउ आहे, जंहिं मज़ा अवी पेट मज़ा थिया आहे, उनजो नालो आहे मलूका, ऐं उनखे जेको हुन जूं जेके आहिनि पहाजूं आहिनि, जेके वॾियूं राणियूं अॻु में आहिनि, सभु कुझु अव्हां सां उन्हनि कयो। सो हाणे पखी एतिरो कुझु ॿिन्ही भाउनि खे ॿुधाए पियो। सो नेठि उहो खंभु हुन सोने पखी जो हिननि खयो ऐं ॿई भाउ उतां निकिता, सिधो आया, अची पंहिंजे घर पुॻा। दाई जॾहिं ॾिठो त दाई जा वाइसर गुम थी विया, त ॿई सही सलामत अची विया। सो नेठि उहो खंभु जेको उतां खणी आया, सो अची हुन मुआणे जी जेका ज़ाल हुई, जेका संदसि माउ हुई, उनखे हयोसि। उहा माउ ठीकु थी वई, सही सलामत थी वई। हाणे वॾो छोकिरो पुछा करणु लॻो पंहिंजी माउ खां, त मां तोखे कसम आहे, मुंहिंजो सची ॿुधा त छा असीं तुंहिंजा पुट आहियूं या ॿिए कंहिंजा आहियूं? सो नेठि जॾहिं कसम ॾिनूं त मुआणे जी ज़ाल सॼी हक़ीक़त करे उन ॿिन्ही पुटनि खे, ॿिन्ही भाउनि खे ॿुधाई त हीउ मसइलो हीअ। त एतिरे टाइम में दाई भॼणु लॻी। सो दाई खे हिननि झले वरितो। हाणे उहा मुआणे जी ज़ाल, उहे ॿई भाइर ऐं उन दाई खे वरितो, ऐं जेके ॿिया छोकिरा उते हुआ जेके झलणु विया सोने पखी खे, सो बि मूर्तियूं थी विया, पथर जा बुत थी विया, उहे बि सही सलामत थिया। उहे सभु अची सिधो बादशाह वटि हाज़िर थिया।
ऐं सॼी हक़ीक़त करे उन्हीअ ॿिन्ही भाइरनि बादशाह खे ॿुधाई। सो बादशाह ॾाढो हैरान थी वियो। सो उहा मुआणे जी ज़ाल बि ॿुधाई। सो बादशाह चवणु लॻो त छा अवी मुंहिंजा ॿई शहज़ादा पुट आहियो? सो ॿिन्हिनि चयो त हा बिल्कुलु। सो नेठि बादशाह खे ॾाढी कावड़ चढ़ी। बादशाह ॿिन्ही राणियुनि खे घुरायो। ॿई राणियूं बि आयूं। ॿिन्ही राणियुनि हिन छोकिरनि खे ॾिठो त हुननि जा बि वायसर गुम थी विया। सो हिते बादशाह चवणु लॻो दाई खे त जेका बि असलियत हुजे, जेका बि सचाई हुजे, मूंखे सही सही ॿुधा, न त तोसां सुठो न थींदो। हाणे बादशाह दाई खां बि पुछा करे। सो नेठि दाई मञणु लॻी। दाई चवणु लॻी त बिल्कुलु जेको कुझु मूं कयो सो इन्ही तव्हांजी ॿिन्ही राणियुनि जे करे मूं कयो। सो ही ॿई मूंखे माल मिल्कियत ॿिन्हिनि जाम ॾिनो, ऐं लालच में अची वियसि। सो मूं उहा धन दौलत कई ऐं धन दौलत जे करे हिन राणियुनि जीअं चयो मूं ईअं कयो। सो बादशाह चवणु लॻो ॿिन्ही राणियुनि खे त अव्हां सुठो न कयो। मूं अव्हांखे ॾाढो भायो, ॾाढी इज़त ॾिनी, ॾाढी मोहबत ॾिनी, ऐं अव्हां हेतिरो कुझु ग़लति कयो। मूंखे मुंहिंजी ज़ाल खां परे कयो, मलूका खां, ऐं मूंखे मुंहिंजे ॿिन्ही पुटनि खां परे कयो। हाणे अव्हांखे तमामु वॾी सज़ा ॾींदसि। हाणे बादशाह हुकम कयो सिपाहियुनि खे ऐं ॿिन्ही राणियुनि खे ऐं उन दाई खे उमिरि क़ैद जे लाइ क़ैद उन काल कोठड़ी में बंदि करायो ऐं मलूका राणी खे हुतां आज़ादु करायो। बादशाह चवणु लॻो मलूका राणी खे त मूंखे माफ़ु कर, मूंखां ग़लती थी वई। सो उहे ॿई पुट अची पंहिंजी माउ मलूका राणी सां उहे ॿई माना मिलिया। सो राणी मलूका ॾिसी ॾाढी ख़ुशि थी ऐं चवणु लॻी त अवी मुंहिंजा पुट आहियो। त ॿई पुट चवणु लॻा त बिल्कुलु अम्मा, असीं तुंहिंजा ई पुट आहियूं, तुंहिंजा पेट ॼाया आहियूं। सो नेठि मलूका राणी ॾाढी ख़ुशि थी। हाणे मलूका राणी ऐं बादशाह खे ॿई पुट मिली हलिया, ऐं दाई ऐं जेके ॿ राणियूं बादशाह जे अॻु में उन्हनि खे बादशाह जेको आहे सो सज़ा उन काल कोठड़ी में बंदि कराए ॾियो उमिरि क़ैद जे लाइ। हाणे मुआणे जी ज़ाल बि उन्हनि सां गॾु उते रहणु लॻी। मलूका राणी ऐं उन जा ॿई नौजवान शहज़ादा पुट ऐं बादशाह ऐं मुआणे जी ज़ाल हसी ख़ुशी सां सुठे नमूने सां पंहिंजी ज़िंदगी उते गुज़ारणु लॻा। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।